मोदी सरकार इंसानियत जा लीका लताड़े छॾिया। दिल जे सोराख वारी बीमारी में मुब्तला ॿिनि पाकिस्तानी ॿारनि खे निकाली ॾिनी वई आहे। मोदी सरकार दिल जे सोराख वारी बीमारी में मुब्तला लाड़काणे वासी ॿिनि ॿारनि खे निकाली ॾेई छॾी। सर्जरी न थियण सबबि ॿिन्ही ॿारनि जी हालत गंभीर जोगी थी वई आहे। वारसनि जो चवणु आहे त 9 वरहनि जे अब्दुल्ला ऐं 7 वरहनि जी मिनसा शेख जी हालत गंभीर जोगी थी वई आहे। हुकूमत इलाज में मदद करे। आम ख़बर खान नाज़रीन क्या ॾियूं पिया। मोदी सरकार इंसानियत जा लीका लताड़े छॾिया। दिल जे सोराख वारी बीमारी में मुब्तला ॿिनि पाकिस्तानी ॿारनि खे निकाली ॾिनी वई आहे। मोदी सरकार दिल जे सोराख वारी बीमारी में मुब्तला लाड़काणे वासी ॿिनि ॿारनि खे निकाली ॾेई छॾी। सर्जरी न थियण सबबि ॿिन्ही ॿारनि जी हालत गंभीर जोगी थी वई आहे। वारसनि जो चवणु आहे त 9 वरहनि जे अब्दुल्ला ऐं 7 वरहनि जी मिनसा शेख जी हालत गंभीर जोगी आहे। हुकूमत इलाज में मदद करे।